टूटा गाढ़ है अज जो वचन, गुरु पूरे तत इह बुझाया। गुरु पूरे तत इह बुझाया। प्रभु अपना नानक जन ध्याया। प्रभु अपना नानक जन ध्याया। पूर्ण सतगुरन असांखे ईं समझायो कि असां पंहिंजे प्रभुअ जो ई भजन कयोसीं। अर्थात असांजे पूर्ण सतगुरु असांखे इहो ई ज्ञान ॾिनो, इहो ई सार ॾिनो, इहो ई निचोड़ ॿुधायो, इहा कुंजी ॾिनी, इहो सूत्र ॾिनो, इहो रस्तो ॿुधायो कि असां जीवन भर पंहिंजे प्रभुअ जो भजन कयो आहे। यानी भवसागर पार करण जे लाइ प्रभुअ जो भजन कयो। ऐं ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे कि चवनि था अपना मेरे तो गिरधर गोपाल प्रभु अपना नानक जन ध्याया। ॾाढी प्यारी ॻाल्हि कि भॻवान खे पंहिंजो सम्झी करे भजन कयो। भवसागर पार करणो अथव, भगवान जी प्राप्ति करणी अथव, भगवान जो प्रेम खपे, हिन ई जन्म में सिद्ध थियणो आहे त भाई भगवान खे पंहिंजो सम्झी सॼो जीवन निरंतर उन जो भजन कयो। इहो सतगुरनि पूरन सतगुरनि असांखे इहो ज्ञान ॾिनो आहे। चओ हरे राम हरे राम। कि असां बि भजन ई कयोसीं, प्रभुअ खे पंहिंजो सम्झी करे उन जो भजन करे, उन खे यादि करे पल पल क्षण क्षण में, ऐं असांखे प्रभुअ खे पंहिंजो सम्झी भजन करण में ई सफलता मिली, प्रभुअ जी प्राप्ति थी। इन करे तव्हां बि उहो ई कमु कयो। चओ हरे कृष्ण हरे कृष्ण हे हरि हे हरि। हाणे ॾिसो सभिनी खे इहा ॻाल्हि त सम्झ में अची वई आहे। गीता जो ज्ञान पढ़ो, रामायण ॿुधो, भागवत ॿुधो, वचन ॿुधो, सत्संग ॿुधो, कि सभिनी जो सार त एतिरो ई आहे कि हिन जीवन में भगवान खे पंहिंजो सम्झी प्रेम रखी करे, अनुराग रखी भगवान जो भजन करिणो आहे कि न? घुमाए फिराए ॻाल्हि त उहा ई थी निकिरे न, जाते काथे। चाहे संतनि जी कथा ॿुधो, चरित्र ॿुधो, उपदेश ॿुधो, प्रवचन ॿुधो, सत्संग ॿुधो, ज्ञान ॿुधो, तरीक़े अलॻि अलॻि सां सभु संत सम्झाए रहिया आहिनि। ॻाल्हि त हिकु ई आहे कि भजन करिणो आहे, कमु त एतिरो ई आहे। चओ हरे कृष्ण हरे कृष्ण। बसि उहो असां शुरू करे छॾियूं, पको इरादो कयूं कि असांखे भजन करिणो आहे। चवनि था रामायण में भी बिगड़ी जन्म अनेक की, बिगड़ी जन्म अनेक की, सुधरे अब ही आज, सुधरे अब ही आज, हो ही राम को नाम जप, हो हे राम को नाम जप, तुलसी तज कुसमाज, तुलसी तज को समाज। अॼु जे वचन सां ये रामायण जा वचन भी मिलनि था। रामायण में भी उहा ई आज्ञा कई वई आहे कि अनेक जन्मनि जी बिगड़ियल ॻाल्हि, अनेक अनेक अनंत जन्मनि जी अॼु ई सुधरी वेंदे। अॼु साईं हिकु ॾींहं में चवनि था, अॼु बि न, हिन महिल ई, अब ही आज, उन खां पहिरियों चवनि था अब ही, हिन महिल ई, अगरि तूं पको इरादो कर। कहिड़ो इरादो करिणो आहे? कि हो ही राम को, सभिनि खां ज़रूरी ॻाल्हि, सभिनि खां पहिरियों भॻवान जो बणिजी वञ। मन में पकी गहरी ॻाल्हि विहारे छॾ त मां त श्री भॻवान जो आहियां, केवल भॻवान ई मुंहिंजा आहिनि, इन खां वॾी कोई ॻाल्हि कोन्हे। एतिरी भावना रखण सां ई इंसान जो भॼन पाण ई हलंदो। जंहिंखे असां पंहिंजो मञींदा आहियूं उन में ई त मोह पैदा थींदो आहे। जंहिंखे पंहिंजो सम्झंदा आहियो, उहा चाहे निर्जीव शइ हुजे, चाहे उहे पुट पोटरा हुजनि, घरवारा हुजनि, उन सां प्रेम थी वेंदो आहे। महाराज
भगवान क्षमा कन, घर में कुत्तो पालियो, कुत्ते के भी पंहिंजो सम्झंदा आहियो त उन में भी मोह पइजी वेंदो आहे कि न? कुत्तो गुम थी वञे त माण्हू वीचारा रोअंदा आहिनि, छो? कुत्ते में अपनापन थी वियो। अरे कुत्तो मरी वञे त माण्हू रोअण लॻंदा आहिनि। अरे इंसान थोड़ी हो भाई, जे इंसान न हो पर असांजे फैमिली मेंबर वांगुरु हो, उनखे पालींदासीं, घर जो सदस्य थी वियो। हाणे ॿुधायो, कोई जाति आहे, कोई प्रजाति आहे, काॾे मनुष्य जाति, काथे पशु जाति, पर कंहिं ते दया कयो, करुणा कयो, प्यार रखो त उन सां बि अपनापन थो थी वञे। ॿुधायो त जेकी सदा जुड़ियल ई पियो आहे, शरीर संसार, शरीर जो जेको संबंध आहे उहो संसार सां आहे, ठीकु आहे, ऐं आत्मा जो त परमात्मा सां आहे। अहिड़ा शरीर त कई बदिलजी विया, असांखे यादि कोन्हनि, लेकिन आत्म तत्व त उहो ई आहे असांजो। त हाणे जॾहिं असां भॻवान जा आहियूं, इहा त पहिरियों खां ई ठहियल ॻाल्हि आहे, भॻवान खे त यादि बि आहे। हर जनम असांजो भॻवान त सम्झनि था, मञनि था, पहचाननि था, बसि हिकु तरफ़ असांजी देरि आहे। चओ हरे राम, हरे राम। भॻवान जी फोन त लॻल पई आहे, बसि हेॾो असांखे मोबाइल ऑन करणी आहे, बसि चालू करणी आहे। भॻवान जी त कंटिन्यू कॉल अची रही आहे, असां ई पंहिंजी मोबाइल बंदि रखी वेठा आहियूं। हाणे ॿुधायो कि भॻवान खे पंहिंजो सम्झण में असांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? जेके पंहिंजा आहिनि, हो ही राम को नाम जप। ॿी ॻाल्हि चवनि था, उन जो नाम सिमरन कर। कीअं ध्याईंदे उनखे, कीअं ध्यानु कंदे, उन जो सिमरन कर। नाम जपण सां नाम यादि अची वेंदो आहे। मां तो चवां, शिव शंकर महादेव तव्हांजे अखियुनि में तुरंत जटाजूटधारी, चंद्रधारी, चंद्रशेखर, भगवान त्रिलोचन शिवजी जो ध्यानु अची वेंदो आहे। मां तो चवां, राघव रघुनाथ सीताराम जी, त तव्हांजे ध्यान में माता सीता सां राम जी धनुर्धर यादि अची वेंदा, राम चवण सां ई। अब मां तो चवां, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, त पंहिंजो पाण ई तव्हांजे साम्हूं मूर्ति बि न हुजे त मुरली मनोहर भॻवानु अची वेंदा, मोर पंख लॻाए। छाजे करे? नाम सां नामी जुड़ियल हूंदो आहे। अरे राम जी जी ॻाल्हि छॾियो, रावण चयो त 10 सिर यादि अची वेंदा आहिनि। कई माण्हुनि खे त टीवीअ जा ई कलाकार यादि अची वेंदा आहिनि, छो जो हुननि ओॾे ध्यानु वधीक लॻायो आहे। असां कंहिंजो नालो खणो त टीवीअ जा कलाकार अची साम्हूं बीह रहंदा आहिनि। एॾा असांजा संबंध जुड़ियल आहिनि त जेको शाश्वत पंहिंजो आहे श्री भॻवानु, उहो मञे ई थो, उहो त सम्झे बि थो, तयारु आहे, प्रतीक्षा थो करे। बसि असांखे पंहिंजो सम्झी करे भॼन करण जी देरि आहे। बसि एतिरी ॻाल्हि करण में कई जन्म लॻी आहिनि भाई। करना तो भजन था ओ शाम, ये बात समझने में जन्मों लग गए। ओहो, ऐं पूर्ण सतगुरु इहो ई ज्ञान ॾिनो आहे, याने भाई सभिनी वेद शास्त्र पुराणनि जो, जन्मनि जन्मनि जो इहो सार अथव, खणी वठो त प्रभुअ खे पंहिंजो सम्झी करे उन जो निरंतर भजन करिणो आहे। ॿियो परहेज कहिड़ी आहे? चवनि था, तुलसी तज कुसमाज, हो ही राम को, राम जो थी, नाम जप, भजन कर, भक्ति कर, ध्यान कर। पोइ तुलसीदास जी चवनि था, खोटी समाज जो त्याग कर, ग़लति समाज जो त्याग कर। अरे भाई, इंसान जी ॻाल्हि त छॾियो, ग़लति शइ बि अची वञे तॾहिं बि कुसंगत थी वेंदी आहे। काई शइ ग़लति पई हुजे न, पोइ कॾहिं ख़ाली समय ॾिसी करे माण्हू उन जो ग़लति संग कंदा आहिनि। कोई माण्हू शराब न पीअंदो हुजे, लेकिन आसक्ति बसि हुजे, ऐं बोतल पई हुजे, ईअं पई हुजे, पोइ हिकु ॾींहुं, 2 ॾींहं, हफ़्तो, महीनो, आख़िर उनजे मन में लालच ईंदी, मोह ईंदो, अंधकार ईंदो, तमस ईंदो, हिकु ॾींहुं खोले करे गॾु पी वेंदो। हाणे उहो माण्हू त न हुयो, बोतल त निर्जीव वस्तु आहे, लेकिन संग जी अहिड़ी शक्ति आहे, ॾाढी ख़तरनाक आहे। तॾहिं तुलसीदास जी चवनि था, पहिरियों खोटे संग जो बि त्याग कयो भाई। चओ हरे राम, हरे राम। श्री वाल्मीकि रामायण में कथा ईंदी आहे कि भॻवान जॾहिं वनवास विया,
भगवान ॾिठो हिकिड़ो ढेर पियो आहे पहाड़ जहिड़ो। पुछूं अरे हे छाजो पहाड़ आहे? हथ जोड़े करे चवण लॻा प्रभु हे पहाड़ न आहे त हे हड्डियूं आहिनि हड्डियूं। अरे हड्डियूं छाजियूं? अरे हड्डियूं उन्हनि संतनि महात्माउनि जी सॼण माण्हुनि जूं जिन खे राक्षसनि मारे छॾियो आहे। भगवान जा नेण भरिजी विया। भगवान उते ई धनुष खणी करे प्रतिज्ञा कई त धरती मां राक्षसनि खां ख़ाली करे छॾींदुमि। हाणे धीरे धीरे जेके अचनि पिया राक्षस भगवान उन्हनि जो उद्धार कंदा पिया वञनि। पर संत चवंदा आहिनि सीता माता राधा जी ॾाढी करुणामयी, एॾी करुणा दया आहे उन्हनि जे मन में त उन्हनि खे सभिनि ते दया ईंदी आहे। सीता माता चए थी प्रभु तव्हां छाजे करे इहो प्रण कयो कि मां सभिनी राक्षसनि खे मारे छॾींदुमि? असां आयासीं वन में तव्हांजी लीला जे करे त संतनि महात्माउनि सां मिलंदासीं, उन्हनि जो सत्संग ॿुधंदासीं, उन्हनि खे दर्शन ॾियणा हुआ भॻवान खे। लेकिन सीता माता जी ॾिसो मर्यादा करुणा, चए थी असां त इन करे आयासीं न कि संतनि जो दर्शन थींदो, उन्हनि जो सत्संग मिलंदो, सानिध्य मिलंदो। ये छाजे करे तव्हां कसम खाई छॾी कि राक्षसनि खे मारींदासीं? इन करे कसम खाधी तो छो धनुष खणी आया हो गॾु। इहो संग जो असरु अथव। धनुष खणी निकिता आहियो न गॾु, इन करे तव्हांखे उन धनुष जे करे इहा तव्हांखे ध्यान में ॻाल्हि अची वई, तव्हां प्रतिज्ञा करे छॾी ऐं राक्षसनि खे मारणु शुरू करे छॾियो। चओ हरे राम हरे राम। कमाल आहे। एॾी करुणा एॾी दया, पापी राक्षसनि ते बि माता सीता खे दया थी अचे। साल भर रहण जी कहिड़ी ज़रूरत हुई? माता सीता में एॾी शक्ति हुई, चाहे हा त उन क्षण रावण खे रख करे छॾिया, केवल हिकु संकल्प करे हा। एॾी शक्ति ही माता सीता में। साक्षात शक्ति स्वरूप आहे, जगत जननी आहे, लेकिन करुणामयी आहे। उनखे रावण ते बि करुणा आहे। रावण बि त मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी औलाद आहे, मुंहिंजी संतान आहे, अहिड़ी करुणा आहे। त सीता माता राम जे खे थी चए तव्हां धनुष खणी आया हो न, इन करे इहे सभु तव्हां इहे सभु राक्षसनि खे मारे रहिया हो, उद्धार करे रहिया हो। इहो संग जो रंग आहे। प्रभु मां तव्हांखे हिकिड़ी कथा थी ॿुधायां। सीता माता राम श्री राम भॻवान खे कथा थी ॿुधाए। कथा यानी इतिहास जेको थी चुको आहे। त हिकिड़ो ऋषि हुयो, ॾाढो दयालु हो, ॾाढी करुणा हूंदी हुअसि, ख़ूब भक्ति भजन कंदो, जंगल में रहंदो, भजन कंदो रहंदो। हिकु ॾींहुं उन खे शस्त्र रखण लाइ कोई ॾेई वियो त महात्मा हे संभाले रखो ऐं मां तव्हां खां वठंदोमांव। न कुझु ॿुधाई न कुझु कई ऐं तुरंत ॾेई करे हली वियो। हाणे वीचारो छा करे, मजबूरीअ में उनखे संभालणो पियो। वॾी तलवार ॾेई वियो उनखे। शायदि राजा इंद्र हो, उनखे भउ थियो हूंदो पंहिंजे सिंघासन जो कि एॾी भक्ति थो करे, तपस्या थो करे, मतां इहो ई राजा बणिजी वञे। तलवार ॾेई करे हली वियो। हाणे वीचारो महात्मा खे अवसर ई न मिलियो कुझु ॻाल्हाइण ॿोलाइण जो कि भैया मां भजन कंदुमि या तुंहिंजे तलवार जी रखवाली कंदुमि। हाणे वीचारे खे संभालणी पई। हाणे कीअं करे, जंगल में अकेलो रहे, अकेलो ई माण्हू वानप्रस्थ में हो। हाणे केॾी महिल गुल खणणु वञे, हवन करण जे लाइ नंढी नंढी लकड़ी खणणु वञे, समीधा खणणु वञे त पोइ तलवार गॾु खणी वञे। जीअं भरत जी महाराज नंढे हिरण जे ॿार खे कंधे ते विहारे खणी वेंदा, घुमाए ईंदा। हाणे तलवार खणी वञे, हथ में तलवार तिजले वारी तिखी, त उनखे ईअं बिल्कुलु घुमाईंदो वञे। नंढी नंढी लकड़ी हाणे हथ सां बि न टोड़े, तलवार सां ई खट खट करे धीरे धीरे करे तलवार हलाइण जी अहिड़ी आदत थी वई कि वेंदे वेंदे अकारण लकड़ियूं तोड़े, पत्ता तोड़े छॾे, नंढा नंढा पौधा तोड़े छॾे, कटे छॾे। अहिड़ी आदत थी वई। तलवार हलाईंदे हलाईंदे सीता माता चए थी पोइ उन क़त्ल करणु शुरू करे छॾियो। अंत तो गत्वा अहिड़ी हालत थी वई, उहो नरक हली वियो। हरे राम हरे राम। हाणे ॿुधायो न जंगल में केरु आयो? कंहिं खोटे माण्हूअ जो संग न कयईं, कंहिं पापी माण्हूअ जो संग न कयईं, केवल तलवार रखियईं ऐं नरक हली वियो।
तॾहिं तुलसीदास जी चवनि था भाई कुसंग जो त्याग कयो। बिगड़ी जन्म अनेक की सुधरे अब ही आज, हो ही राम को नाम जप तुलसी तज कुसमाज। यानी खोटो संग, गलत संग जो त्याग कयो ऐं भगवान खे पंहिंजो सम्झी करे भजन कयो। प्रभ अपना, अपना ॾाढो प्यारो शब्द आहे कि भगवान मुंहिंजा आहिनि, मां श्री भगवान जो आहियां। नानक जन ध्याया, जन चइबो आहे भक्त खे। भक्तनि भगवान खे पंहिंजो सम्झी करे जीवन भर उन्हनि जो भजन कयो आहे ऐं भगवान जी प्राप्ति